साथी मुर्तज़ा खुश्क पुलिस वटि पेश थिया आहिनि ऐं खेनि लॉकअप हवाले कयो वियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। ठटे में तस्वीर जो शिकार नौजवान मोहसिन खत्री सां ज़्यादती जी कोशिश जो भी इंकशाफ थियो आहे। केस में अहम अग भराई थी आहे। DHO ठटो हनीफ मेमण वाक़े जे मुख्य जवाबदार पंहिंजे पुट सजन मेमण ऐं संदसि साथी खे पुलिस हवाले करे छॾियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, छा अपडेट्स आहिनि? जी महबूब, छा अपडेट्स आहिनि? नाज़रीन सां राब्तो कटिजी वियो आहे। अपडेट कयूं पिया। ज़हनी मरीज़ नौजवान खे तज़लील जो निशानो बणाए वीडियो वायरल कंदड़ मुख्य जवाबदार साथी समेत पुलिस वटि पेश थिया आहिनि। जवाबदार सजन मेमण ऐं संदसि साथी मुर्तज़ा खुश्क पुलिस वटि पेश थिया आहिनि ऐं खेनि लॉकअप हवाले कयो वियो आहे। राब्तो बहाल थी वियो आहे। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, छा अपडेट्स आहिनि? जी ठटे में 4 ॾींहं अॻु में जेके ओबाश क़िस्म जे 5 जवाबदार दोस्तनि पासां तशदद ऐं तज़लील जो निशानो बणियल ज़हनी मुतासिर नौजवान मोहसिन सफ़ी खत्री